अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नासींदे निगाह पहिरीं कज पिरियां ॾे अहवाल आजज़न जा अखि च लॻल आ रोज़ निहारिन राह अखियूं अव्हां जे आसरे। भलारे भिटधणी जे भलारे बैत सां मुंहिंजी हीअ आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी दुनिया जे कुंड कुड़िछ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मेनी महिरबाननि खे सिक भेरो सलाम शाल क़बूल पवे। एहसासनि जे उजरे जहान में सोच वीचार जे सुरहे अंगण तां आवां जो मेज़बान हबीब लगारी। अॼु 10 जनवरी आचर जो ॾींहुं। 10 जनवरी नारायण श्याम ऐं वफ़ा नाथन शाही जी यादि जो ॾिहाड़ो आहे। हे ॿई अज़ीम हस्तियूं ऐं अमुल शाइर असां खां अॼोके ॾींहं ते विछड़िया हुआ। इन जे करे सोच वीचार जा समूरा सुरहा रंग उन्हनि ॿिन्ही शाइरनि जे नाम ऐं उन शुरूआति में अव्हां सभिनी लाइ इहा ई दुआ जित हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखनि जा ॾींहं अव्हां जे वेझो न अचनि, मुरकंदा महकंदा रहो। प्रोग्राम में सभ खां पहिरियां शामिल कंदासूं नारायण श्याम जे ज़िंदगी जो अहवाल। नारायण श्याम जे वाल जो नालो गोकुलदास नागवाणी हो। नारायण 22 जुलाई 1922 ते ॻोठ खाही कासम नौशहरो फिरोज़ ज़िले में जनम वरितो। शुरूआती तालीम हुन पंहिंजे ॻोठ मां ई हासिलु कई। पोइ BA 1942 में DG सिंध साइंस कॉलेज कराची मां हासिलु कयाई। पहिरीं 1945 ऐं 46 में नौशहरे फिरोज़ में उस्ताद मुक़ररु थियो ऐं विरहाङे खां पोइ दहली पोस्ट ऐं टेलीग्राफ खाते जे ऑडिट ऑफिस में क्लार्क तौरु भर्ती थियो ऐं 1980 में हेड क्लार्क जे उहिदे तां रिटायर थियो। नारायण श्याम किशनचंद बेवस जे असर हेठि आयल शाइरनि मां हो ऐं DG सिंध कॉलेज कराची में सिंधी अदबी सर्कल जे बुनियादु विझंदड़नि ऐं सरगर्म कारकुननि मां हिकु हो। DG सिंध कॉलेज जी सिंधी अदबी सर्कल में विरहाङे खां थोरो अॻु नारायण श्याम शेख याज़ हरी दलगीर ऐं शेख राज़ जदीद सिंधी शाइरी जो बुनियादु विधो। हिननि सिंधी शाइरीनि खे नयनि सन्फ़नि आज़ाद नज़म ऐं सानेट ऐं नवनि रिधमनि खां वाक़ुफ़ु कयो, नवां तजर्बा कया ऐं सिंधी शाइरी लाइ नयूं वाटूं ठाहियूं। नारायण जी शाइरी जो पहिरियों मजमूओ 1953 में हरी दलगीर जी शाइरी सां गॾु मागफुड़े जे नाले सां छपियो। मागफुड़ा में श्याम जी अवाइली ऐं तजर्बाती शाइरी आहे, जंहिंमें आज़ाद नज़म, सानेट, तराइल नज़म वग़ैरह शामिल आहिनि। तनवीर अब्बासी जे लफ़्ज़नि में मागफुड़ा में किन नज़मनि जो मौज़ू सिंधी शाइरी लाइ उन वक़्तु बि अनोखो हो ऐं अॼु पिणु अनोखो आहे। श्याम जी शाइरी जो ॿियो मजमूओ पनखड़ियूं जे नाले सां 1955 में छपियो, जंहिंमें संस 53-54 वारे ज़माने जी शाइरी शामिल आहे। हिन मजमूए में 100 रबायूं ऐं हिकु डिघो नज़म रूप माया शामिल आहिनि। रुबाई फ़ारसी शाइरी जी सन्फ़ आहे जेका हिकु ख़ासि बहर ऐं उन जे ज़हाफ़नि ते लिखी सघिबी आहे। चइनि सेटनि में ख़्याल जी उन्हाई ऐं मौज़ू जी हामियागीरी सां गॾोगॾु कंहिं हद ताईं चोट जो अंसर ज़रूरी आहे। नारायण श्याम इन्ही ठेठ फ़ारसी सन्फ़ खे आम फ़हम सिंधी ॿोली जो वेस पहिरायो, सो बि उन तरह जो सिंधी जो लहजो, उचार ऐं रिधम क़ाइमु रहे। उहो फ़क़्तु श्याम ई करे सघियो पए। श्याम जो टियों मजमूओ रंग रती लहर 1956 में छपियो। हिन मजमूए में रुगो ग़ज़ल शामिल थियल आहे। रंग रती लहर खां सवाइ वारी भरियो पांद 1968, आछींदे लजमरा 1972 ऐं महकी वेल सुबुह 1983 में छाया थिया, जॾहिं त रोशन छांवरो 1962 में बि काफ़ी ग़ज़लनि जो तइदादु शामिल आहे। रोशन छांवरो में दोहा, सोरठा ऐं तराइल पिणु शामिल आहिनि ऐं माक बिना राबेल 1964 में वाइन ऐं हाइकनि ते ॿधल किताब आहे, जिन खे श्याम जूं तस्वीरूं सॼियो आहे। दोहा, सोरठा, बैत, रुबायूं ऐं नज़म शामिल आहिनि, पर ग़ज़ल श्याम जी समूरी शाइरी ते छायल नज़र अचे थो। नारायण श्याम जे उन्हनि ग़ज़लनि जे हवाले सां शाइर अर्जन हासिद हिकु हंधि राय ॾींदे लिखियो आहे, नारायण श्याम जे ग़ज़ल जूं बेमिसल ऐं निरालियूं वसूं
खेसि आलमी शाइरनि में बिहारनि थियूं। श्याम जा 2 तर्जुमो कयल किताब कबीर 1980 ऐं ग़ालिब एम मुजीब जे अंग्रेज़ी मोनोग्राम जो तर्जुमो 1986 में पिणु छपिया। नारायण श्याम सिंधी शाइरी जो सरमोड़ शाइर हो। संस शहर में जज़्बनि जी नरमी ऐं गर्मी, संस सिट सिट में वहंदड़ सिंधु जी धीमी रवानी आहे। श्याम न रुगो ग़ज़ल पर शाइरी जी हर सन्फ़ में पंहिंजे लफ़्ज़नि जो जादू जाॻायो ऐं नवां नवां तजुर्बा कया आहिनि। नारायण श्याम विरहाङे दौरान सिंध खां जुदा थियो। उहा जुदाई जिस्मानी हुई, पर हू रूहानी फ़िक्री तौर ते कॾहिं बि सिंध खां जुदा न थियो। ऐं सिंधी हुनजो अक़ीदे ऐं ईमान जो जुज़ हुई ऐं धरती खां जुदाई जो दर्द हुनजे शहरनि में वाज़ह तौर ते मिले थो। जीअण कहिड़ो पेरनि जे हेठां न धरती अची मौत रखी बि हवा में उॾाई। या ॿिए हंधि सिंध ते धारनि जी जलगार ॾिसी संस अंदर जा उदमा शहर जी सूरत वठी निकिता त अला ईम हो जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध वारनि जी ॿोली। नारायण श्याम नई दहली हिंदुस्तान में 10 जनवरी 1989 ते हमेशह लाइ विछड़ी वियो, पर हू अॼु बि शाइरी जी सूरत में मौजूदु आहे।
सभई सिखिया जे सभई सिखिया जे बहारनि जी ॿोली सभई सिखिया जे बहारनि जी ॿोली निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली नई आहे नित नई आहे नित अल्लाह ईअं न थे जो किताबनि में पढ़जे अल्लाह ईअं न थे अल्लाह ईअं न थे अल्लाह ईअं न थे ईअं न थे अल्लाह ईअं न थे जो किताबनि में पढ़जे अल्लाह ईअं न थे जो किताबनि में पढ़जे अल्लाह ईअं न थे जो किताबनि में पढ़जे त हुई सिंध त हुई सिंध वारनि जी ॿोली त हुई सिंध वारनि जी ॿोली निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली नई आहे नित सिंध वारनि जी ॿोली नई आहे नित नई आहे नित नई आहे नित नई आहे नित नारायण श्याम खे भेटा पेश कंदे नाम्यारो लेखक रखियल मोराई लिखे थो नारायण श्याम वटि चंड जे नरम ऐं थधी चांडोकी जहिड़ा अहसास आहिनि संस शाइराणी ॿोली संस मिज़ाज या निहायत नफ़ीस ऐं शर्मीली आहे संस शाइरी जा मौज़ू पिणु ईअं नफ़ीस ऐं मासूम आहिनि हू पंहिंजे मिज़ाज में हिन तस्वीर जहिड़ो हो साज़ रखियल भित साण बंद अखियूं चुप ॻाइणो रागन साण रिहाण नारायण श्याम खे इहो एज़ाज़ हासिल हो जो हुन जापानी सन्फ़ हाइको खे पहिरियों भेरो सिंधी में आंदो जंहिंखे हुन तस्वीर जो नालो ॾिनो ऐं पंजनि तस्वीरनि में श्याम जेको सिंधी शाइरी खे ॾिनो उहो संस नाले सां सुञातो वेंदो संस हिकु तस्वीर आहे माउ ॾिनसि पए मार पोइ बि चिंबड़ी माउ खे ॿार कढिया पए पार नारायण श्याम ज़िंदगी जे केतिरनि अहिड़नि निढड़नि खणनि खे अहिड़नि निढड़नि कणनि खे पंहिंजी शाइरी में आंदो आहे जेके हूअं शायदि नज़र न अचण जहिड़ा आहिनि हुनजे शाइराणी नज़र ॾाढी तेज़ हुई हुन जंहिं बि सन्फ़ ते लिखियो उन में हिकु नई ताज़गी आंदी मुमकिन आहे त अंग्रेज़ी जो सानेट पिणु पहिरियों भेरो सिंधी वेस में नारायण श्याम ई आंदो हुजे जंहिंजे हिकु सिलसिले खे हुन रूप माया जे नाले सां आंदो हीउ डिघो सानेट जो फारम में आदल नज़म ख़ुदि नारायण श्याम जी शाइरी जो हिकु वाधो साराहण जोॻो कमु आहे पर हुन में जेका ताज़गी नारायण श्याम आंदी आहे उहा खाए सघ सिंधी शाइरी में न मिलंदी हिंदी ऐं सिंधी शाइरी जी सन्फ़ सोरठे खे नारायण श्याम जेका ताज़गी ॾिनी उहा संस हिन सोरठे मां ॾिसी सघिजे थी चटियूं लॻल रंगीन केॾियूं हुन ते आस जूं ही दिलि आहे कीन का गुदड़ी फ़क़ीर जी नारायण श्याम जी शाइरी पढ़ण सां ई दिलि ऐं दिमाग़ में हिकु नफ़ीस ताज़गी जो अहसासु अची वञे थो जेको फ़क़्ति हुन वटि ई आहे साॻे वक़्तु हिकु ॿिए क़दीम सन्फ़ दोहो आहे जंहिंतां भिटाए साईं पिणु असरु वरितो आहे सिंध जे लॻभॻि सभिनी शाइरनि दोहो लिखियो आहे पर श्याम जे दोहे में हिकु ई वक़्तु पोपट जे परण जहिड़ी रंगीन ताज़गी आहे ॿिए तरफ़ गुलाब जे पंखड़नि जहिड़ो नफ़ीस अहसास ऐं ताज़गी भरियो उगाव आहे राति ईअं हा सेज ते विखिरियल तुंहिंजा वार ॼण शाइर जे ज़हन ते रब्त बिना आशार श्याम वटि न रुॻो अहसास ई नफ़ीस उणत आहे पर हुन वटि ॿोली बि नफ़ीस आहे जंहिं करे हुनजी शाइरी जो लहजो मंछर जे माठे पाणी जा नरम आहे संस इज़हार निहायत चिटो सादो बिना का उभाम जे पर उहो निहायत गहरो सोच ॾांहुं वठी वेंदड़ ऐं पोइ ख़ामोश कराए छॾींदड़ संस शाइरी में वाक़ो न आहे
नरम आह आहे ऐं कमाल इहो आहे त हुनजी आह में जेका अहसास जी शिदत आहे उहा रुगो संसी नसीब में आयल आहे। उहा सिंध छॾे हिंद वियो, ज़िंदगी जे अनेक पीड़ाउनि मां गुज़रियो। हिकु मोड़ ते खेसि अहसासु थियो त सोचणु वीचारणु लिखणु सभु कुझु अजायो आहे ऐं हुन ज़रे घटि लिखणु छॾे ॾिनो हो। उन मोड़ ते संस बेमिसाल किताब रोशन छांवरो ते नाम्यारे नक़ाद ऐं शाइर सगन आहूजा जो संस शाइरी ते अॼु ताईं कंहिं बि सिंधी शाइराणी किताब ते न लिखियल मुहाग लिखी खेसि इहो अहसासु ॾियारियो त तूं अहिड़ो शाइर आहीं जंहिं सिंधी शाइरी खे हिकु नई रोशनी ॾिनी आहे, हिकु नओं असलूब ॾिनो आहे, हिकु नओं अहसासु अता कयो आहे, हिकु नई ॿोली ॾिनी आहे। नारायण शाम खे भेटा पेश कंदे शेख अयाज़ लिखियो हो, हीअ संग्राम साम्हूं हुआ नारायण शाम। ऐं विरहाङे जे दर्द खे अधु सदी भोॻींदे नारायण शाम जेको लिखियो उहो सभु हाणे हिंद तोड़े सिंध में किताबनि जी सूरत में मौजूदु आहे। विरहाङे बाबति सरहद जे ॿिन्ही पासे नसर तोड़े नज़म में घणो लिखियो वियो आहे, पर वतन जी सार खे जीअं नारायण शाम लिखियो आहे उनजो मिसाल नथो मिले। रोअंदे रोअंदे हाय मुंहिंजा चांडोकी छॾी तूं ई चंड ॿुधाए अॼु बि आहे सिंध में। धरती जो विछोड़ो, दोस्तनि जी जुदाई, ॿोली जी दूरी, अंदरि जी अकेलाई, इहे सभु अहिड़ा अहसास आहिनि जेके शख़्स खे अंदरां अंदरां भुरे छॾनि था। अंदरि जा उहे ॾुख इंसान खे ऐं ख़ासि करे हसास तख़लीकार खे ॾाढी तकलीफ़ ॾियनि था। शाम हिंद वञी उहा तकलीफ़ ॾिठी ऐं भोगी। हुन हिकु भेरो ई सिंध खे ॾिसण लाइ ॾाढी कोशिशि कई, पर हू सिंध खे ॾिसी न सघियो ऐं हिकु वॾी आह संस दिलि मां निकिती, जंहिं शाइराणो अहिड़ो रूप वरितो जहिड़ो रूप नसर जे हज़ारे सनफ़नि में शख़्सी तौरु मूंखे नज़र न आयो आहे। उहो आहे, अलाए कंहिं घड़ी उन मां शाम निकितासीं, वतन वरण त छा सरहद ॾिसणु नसीब न थी। नारायण शाम वतन सिंध खे ॾिसण लाइ वाझाए ते 10 जनवरी ते दहली में गुज़ारे वियो। वरिया पोइ संस वॾी न्याणी खे अजमेर में ॾिसी मुंहिंजी उहा आस पूरी थी जेका सारण खां खेसि ॾिसण जी हुई। संस न्याणी जे अखियुनि जे चेहरे में नारायण शाम जहिड़ो जाॻंदो मूंखे ॾिसण में आयो ऐं ईअं ई मां चवण में हक़ बजा न पायां त मूं नारायण शाम खे ॾिठो, जंहिं करे जो मुंहिंजे अखियुनि में अॼु बि ज़िंदा आहे। हो तोखे सिंध वणी ए चंद ॿुधा, हो तोखे सिंध वणी ए चंद ॿुधा, 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 तोखे सिंध वणी। ककरन मां तो लियो पाए धरती सां पोइ अख मिलाई, ककरन मां तो लियो पाए धरती सां पोइ अख मिलाए, सारी सिंधड़ी चित चिताए, सारी सिंधड़ी चित चिताए, भूलो हूंदे कहाणी है चंद ॿुधा, तोखे सिंध वणी ए चंद ॿुधा, तोखे सिंध वणी ए चंद ॿुधा, तोखे सिंध वणी ए चंद ॿुधा, तोखे सिंध वणी।
घर जी वारी चिलके वारी पेरे प्यादी सुंदर नारी। घर जी वारी चिलके वारी पेरे प्यादी सुंदर नारी। तोखे भी शर्माई दी, तोखे भी शर्माई दी, जॾहिं ॾिसंदी तो देने रखणी है चंद बुधा। तोखे सिंध वणी हे चंद बुधा, तोखे सिंध वणी हे चंद बुधा, तोखे सिंध वणी हे चंद बुधा, तोखे सिंध वणी। झड़ मंशर परखी हुंदई, नूर जी वरखा वरखी हुंदई। झड़ मंशर परखी हुंदई, नूर जी वरखा वरखी हुंदई। सिकन्या भी सरखी हुंदई, सिकन्या भी सरखी हुंदई। रहजी वींदई आस घणी है चंद बुधा। तोखे सिंध वणी हे चंद बुधा, तोखे सिंध वणी हे चंद बुधा, तोखे सिंध वणी हे चंद बुधा, तोखे सिंध वणी। गोलियन जो घमसान बुधई, दस हाज़िर जान बुधई। गोलियन जो घमसान बुधई, दस हाज़िर जान बुधई। जावेद जो ऐलान बुधई, जावेद जो ऐलान बुधई। आहे गुलामी चमनी है चंद बुधा। तोखे सिंध वणी हे चंद बुधा, तोखे सिंध वणी हे चंद बुधा, तोखे सिंध वणी चंद बुधा, तोखे सिंध वणी, तोखे सिंध वणी, तोखे सिंध वणी। ऐं हाणे प्रोग्राम में भेटा पेश कयूं था गज़ल जे ख़ूबसूरत शाइर वफ़ा नाथन शाही खे। वफ़ा नाथन शाही खे भेटा पेश कंदे नामियारो लेखक रिज़वान गुल लिखे थो, शाइर पंहिंजी हसासियत सबबि पंहिंजे भर पासे में थींदड़ वार्ताउनि जो वधीक गहराई सां मुशाहिदो करे मनंदर जे कैफ़ियतनि खे लफ़्ज़नि जे रंगनि सां पेंट करे थो। उहे रंग दर्दनि जी अलामत पे हुजनि था त ख़ुशी जा नगमा बि। शाइर वटि मुख़्तलिफ़ कैफ़ियतनि में मुख़्तलिफ़ एहसास जनम वठनि था, पर हू बुनियादी तौर प्यार जो पुॼारी थिए थो जो हुनजो महवर इश्क़ आहे। मुंहिंजो मज़हब प्यार मोहबत ॾिस जो मां गुमराह त न आहियां, नेठि ख़ता थी वेंदी मूंखां आदम हां अलाह त न आहियां। मथियूं सिटूं उन शाइर जूं आहिनि जंहिंखे गज़ल जो बादशाह सॾियो वञे थो, जंहिं 4000 खां मथे सिंधी गज़ल लिखिया। संसु असुलु नालो त मुश्ताक अली हो, पर सिंधी अदब में संसु सुञाणप वफ़ा नाथन शाही तौरु आहे। वफ़ा 15 मई 1934 ते ख़ैरात अली कुरैशी जे घर इंडिया जे शहर अमृतसर जे निढड़े ॻोठ कुकड़ावाला बंडियाला में जनम वरितो। विरहाङे बाद 1947 में ख़ैरात अली कुरैशी पंहिंजे कुटुंब सां गॾिजी पाकिस्तान हिजरत कई ऐं सिधो अची सीता ॻोठ में हिकु ख़ासि ट्रेन ज़रिए पहुतो, जंहिंमें खोड़ सारा ॿिया पनाहगीर बि शामिल हुआ। सीता ॻोठ खां ख़ैरपुर नाथन शाह जे ॻोठ गोज़े में अची मुस्तक़िल तौर रहियो ऐं 4 सालनि जो मुश्ताक अली कुरैशी वफ़ा नाथन शाही उन ॾींहं खां वठी सिंध जो बणिजी वियो ऐं सिंधी ॿोली सां शनासा थियणु शुरू थियो। न ॼाण त उहो मुश्ताक कुरैशी अॻिते हली वफ़ा नाथन शाही बणिजी गज़ल जी सन्फ़ में मक़बूलियत माणे पाण मंझराईंदो
जो खेस गैर सरकारी तौर माण्हुनि पारां ग़ज़ल जो बादशाह शाइर सॾियो वेंदो। वफ़ा जा हेल ताईं 3 शहरी मजमुआ छपजी चुका आहिनि, जिन में अखियुनि में अलमास, वफ़ा ऐं उजागनि जो अंत शामिल आहिनि। वफ़ा जो कुटुंब जहिड़ो कुकड़ा वाला बंडियाले में हो, तहिड़ो ई ॻोझे में मुफ़लिसी जे वर चढ़ियल ऐं उन मुफ़लिसी वारे माहौल मां वफ़ा ॿाल वही खां महरूमियुनि ऐं मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणु लॻो। सो सॻी ऐं माटेली माउ निंढे हूंदे खां हिक ॿिए पोयां फ़क़्ति हिकु ॾींहं जी विथी सां गुज़ारे वियो ऐं ईअं मथां इस माउ जो छांवरो हमेशह लाइ खसिजी वियो। जंहिं करे हुन सिंध जी धरती खे पंहिंजी माउ जी आंथे भायो, जंहिं करे हुन पंहिंजी शाइरी में बि सिंध लाइ तमामु घणी अक़ीदत ऐं मुहबत जो इज़हार कयो। जेतोणीकि वफ़ा जी मादरी ॿोली पंजाबी हुई, पर हुन पंहिंजी शाइरी जी ज़ुबान सिंधी इख़्तियार कई। खे सुञाणप जो उहो ई हवालो घुर्बल हो त मां सिंधी आहियां ऐं सिंध मुंहिंजी आहे। खे सिंधी सॾाइण लाइ हीअ बि चवणो पियो त बदन मेहरान आहे दिलि फुलेली, अञा सिंधी न आहियां सोच ॿेली। हे सिटूं हिकु सुवालु आहिनि त हिकु दावा बि आहिनि। जॾहिं वफ़ा खे गैर सिंधी हुअण वारे हवाले सां नज़रअंदाज़ कयो वियो त संदसि दिलि मां बेसाख़्ता दाह निकिती, जंहिंमें हुन मथियूं सिटूं सरजी सिंध सां मुहबत ऐं पंजाब जो इज़हार कयो। लफ़्ज़ कंहिं बि तख़लीकार जे लहू मां जुड़ंदा आहिनि, जिन जो तासीर सद न पुॼाणा बि ताज़ो ई रहे थो। सिंध सां वफ़ा जे इश्क जो इज़हार ॾिसो। कोन छॾींदो सिंध वफ़ा, काढ़ियो भले कढ़ाई ॾे। वफ़ा नाथन शाही सिंध जी ठेठ ॿाराड़ी वारे माहौल में निपनियो ऐं संस दोस्तनि जो हल्को बि सिंधी ॻाल्हाईंदड़ ऐं पढ़ंदड़ हो। हुन सिंधी ॿोली खे एतिरो त हीअं सां हंडायो जो अॼु केतिरनि ई सिंधी शाइरनि जे विच में वेठल वफ़ा जो कद खाइनि घणो मथां नज़र अची रहियो आहे। नेडेला खेसि राग सां तमामु घणी दिलचस्पी हुई, जेका संस वालिद खां खेसि विरसे में मिली हुई। हू सुरीलो बि हो, जंहिं करे हुनखे निश्तर नाथन शाही हिकु मुशाइरे में वठी आयो ऐं उन ॾींहुं हुन पहिरियों ग़ज़ल बि लिखियो हो, जेको हुन ख़ैरपुर नाथन शाह में उन वक़्त जे हिकु मुख़्तियारकार जी सदारत में थियल मुशाइरे में पढ़ियो। ईअं हुन मुशाइरे जी शुरूआति कई। उते ई हुनजी मुलाक़ात मोहसिन ककड़ाई सां थी। जॻह हुन इब्तिदाई ॾींहं में इस्लाह पिणु वरिती ऐं मोहसिन ककड़ाई, जेको ख़ुदि सिंधी शाइरी जो अहम नालो आहे, पंहिंजे शागिर्द वफ़ा नाथन शाही लाइ लिखियो। वफ़ा पंहिंजी ॾात ऐं ॾांव जे ॾाकण ते चढ़ी उन बुलंदी ते पहुतो आहे जिते हर कंहिंजी जाइ न आहे। फ़नी तौर फ़िक्री लिहाज़ खां वफ़ा जो कलाम पंहिंजो मिट पाण आहे। आम तौर ते अदबी हल्का वफ़ा खे ग़ज़ल जो बादशाह सॾींदा आहिनि। मां भायां थो त उनखां वधीक गैर सरकारी सतह ते ॿियो कहिड़ो एज़ाज़ या इनाम थी सघे थो। वफ़ा जी शाइरी जा 2 अहम ऐं मुख़्तलिफ़ दौर आहिनि। हिकिड़ो इब्तिदाई ख़ैरपुर नाथन शाह वारो ऐं ॿियो जॾहिं हुन साहिर लुधियानवी, फैज़ ऐं जोश खां अलावा शेख अयाज़ खे पढ़ण खां पोइ पंहिंजे फ़िक्र, सोच ऐं अंदाज़ में तब्दीली आंदी। हाणे खेसि जदीद ऐं रोशन ख़्याल सिंधी शाइरी खे असल माना में सम्झण जो मौक़ो फ़राहम थियो, जंहिंखां पोइ हुन रूह रिहाण जे प्रोग्रामनि में शिरकत करणु शुरू कई, जिते तरक़ी पसंदि अदबी लॾे सां पिणु संस शनासाई थी ऐं ईअं हू हिकु मख़सूस गिरोह खां ॿाहिरि अची ॿिनि लेखकनि सां बि मिलियो। वफ़ा हाणे सिंधी शाइरी जी शाइरी जो मुतालो बि करणु लॻो, जंहिं सबबु संस शाइरी जे मौज़ूअनि में काफ़ी तब्दीली बि आई। ईअं हुन केतिरनि ई माॻनि ते वञी ज़िंदगी जो वेझड़ाई सां मुशाहिदो बि कयो। जीअं हुन पंहिंजे शेर में चयो, हर तरह जो मुशाहिदो थी वियो, मुंहिंजी आवारगी फज़ूल न वई। वफ़ा नाथन शाही सॼी हयाती गुरबत में गुज़ारी, पर बीमारी जे बिस्तरे ताईं बि शाइरी सां नातो निभाईंदो रहियो। सिंध जो हीउ ख़ूबसूरत ग़ज़ल गो शाइर 10 जनवरी 2005 ते सिंधी अदब में हज़ारें ख़ूबसूरत ग़ज़लनि जो इज़ाफ़ो करे असां खां विछड़ी वियो। माण्हू मुंहिंजे मन खे
माण्हू मुंहिंजे मन खे जे सभ खां वधि वणिया से ई सबब बणिया मुंहिंजी मायूसन जा अला तो सां पल पल जो राबतो आहे तो सां पल पल जो राबतो आहे छा कयां दिल जो फैसलो आहे तो सां पल पल जो राबतो आहे तो सां पल पल तुंहिंजो दामन छॾिया त कीअं छॾिया तुंहिंजो दामन छॾिया त कीअं छॾिया ज़िंदगीअ जो मामलो आहे ज़िंदगीअ जो कयां दिल जो फैसलो आहे तो सां पल पल जो राबतो आहे
वफ़ा नाथन शाह जे किताब उजागन जो अंत में नाम्यारो शाइर वफ़ा वली मोहम्मद पली लिखे थो। वफ़ा जे तरफ़ां वफ़ा खे हुकुम थियो त संस शाइरी मजमूए ते पंहिंजी राय लिखी ॾियां। हिकु तरफ़ ग़ज़ल जो मक़ाम आहे, ॿिए तरफ़ वफ़ा जो वफ़ा सां दोस्ती जो अहदो पैमान आहे। शल दोस्ती जो बि भरम रहे ऐं ग़ज़ल जो बि। पहिरें सोचमि त ग़ज़ल जे अरबी ऐं फ़ारसी पंधनि पेचरनि खां वठी उर्दू ऐं बाद में सिंधी तरफ़ पेश क़दमी ते तफ़सीली बहस कजे। साहिब फ़न शोराए कराम जा सुखन पेश कजनि ऐं ग़ज़ल जी ज़मीन में थियल महिनत जो मुकमल जाइज़ो पेश कजे। ग़ज़ल जे फ़न में फ़न सां थियल निबाह लुग़त ऐं उरूज़ जो हक़ अदायगियुनि जो ख़ाको पेश कजे। ग़ज़ल में थियल तजर्बनि ऐं नवाण खे दाद ॾिजे। सिंधी ग़ज़ल जे मिड़नी रिवायतनि जो ज़िक्र अज़कार हले ऐं थोरो थोरो ग़ज़ल सां थियल बेदादियुनि जो अहवाल आणिजे। ग़ज़ल जे तरफ़ां विझी ग़ज़ल सां ॾाढायूं कंदड़नि खे मयारूं ॾिजनि, पर पोइ ख़्यालु आयो त ॻाल्हि कबी सुठे ग़ज़ल जी वफ़ा ईअं ई कंदा आहिनि। कंहिं दोस्त जो पुराणो लिखियलु जुमिलो यादि थो अचेमि त वफ़ा नाथन शाही जंहिं बि ज़ुबान में पैदा थी हा वफ़ा ई हुजे हा। ग़ज़ल जंहिं बि ज़ुबान में लिखियो वेंदो ग़ज़ल ई हूंदो। ग़ज़ल खे अक्सर ग़ज़ाल जे टिपनि मां लिखियो वियो आहे। ग़ज़ाल जी माना सादाह जा ग़ज़ाल दमे वापसियनि जान बलब कंहिं ज़ालिम जे तीरे बे पीर जे पेवस्ता रग जान ते कंदो आहे। ज़ात ऐं फ़िक्र जे इज़हार लाइ का बि ज़ुबान या जाग्राफ़ी जी हद मुक़ररु नथी करे सघिजे। गुज़िरियल दौर में जिते मीर अब्दुल हुसैन सांगी जो नालो खंयो वेंदो, उते मफ़्तून हुमायूं जी ग़ज़ल तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमुंद विधा बेकर खंयो बीठो आहे। हालांकि ज़मीन ॿिन्ही जी जुदा आहे, ॿई मुंहिंजी नज़र में बुनियादी तरह काफ़ी जा शाइर आहिनि। विरहाङे खां पोइ बि ग़ज़ल मुसलसल लिखियो वियो आहे ऐं सुठो लिखियो वियो आहे। ऐं पंहिंजे कोहना मश्क सुखन वरण जो ऐं ईंदड़ नस्ल जो एतिराम कंदे उहो चवंदसि त ख़ालिस ग़ज़ल जे हवाले सां के चंद आङुरियुनि ते ॻण जेतिरा शाइर दोस्त आहिनि। वफ़ा साहिब पंहिंजे दौर में ग़ज़ल जे हवाले सां मुनफ़रद ऐं सगारे आहंग जो शाइर आहे ऐं महज़ ग़ज़ल जे हवाले सां सिंधी शाइरी में ॼातो सुञातो वञे थो। शाइरी ॾात आहे, पर जे ॾांहुं न आहे त ॾात छा कंदी। वफ़ा वटि ॾात सां गॾु ॾांहुं बि आहे। संस लफ़्ज़नि जो तसलसल ऐं जुड़ाव मुंडी ते टिक जे मिसाल आहे। वटस सोज़ो गदाज़ बि आहे त ज़ात जो कर्ब बि आहे। भेलियो छो था गाहत नाहियां नरम सही बि साहत नाहियां। वफ़ा जो हर शहर दिलि में वढ विझंदड़ ऐं निंडा खोड़े नेड़नि खे सुजाग कंदड़ आहे। हू शाइर मोहबत हुजण सां गॾोगॾु पंहिंजे माहौल जी चुरपुर ऐं पंहिंजे परायनि जे रवैयनि ते नज़र रखंदड़ बि आहे। सखिस छॾाए न कढनि खां पंहिंजे दामन खे गुलनि जा रंग मूंखे काथे नापसंद हुआ। सॼे जहान जा झंडा खणी बुलंद हुआ, मगर सलेब ते तुंहिंजा न्याज़मंद हुआ। वफ़ा नाथन शाही जी शाइरी बाबति राय ॾींदे नाम्यारो शाइर राशिद मोराई लिखे थो, ग़ज़ल सिंधी शाइरी में अॼुकल्ह मक़बूल आम सन्फ़ आहे। सिंधी शाइरी मां अहिड़ो को विरली मिलंदो जंहिं ग़ज़ल ते तिब आज़माई न कई हुजे। उहा ॻाल्हि ॿी आहे त तमामु थोरा शाइर अहिड़ा आहिनि जिन ग़ज़ल खे पंहिंजी असलियत ते क़ाइमु रखियो आहे, न त अक्सर ग़ज़ल जो हुलियो बिगाड़ियो वियो आहे। ऐं मोहन कल्पना चवाणी असांजे शाइरनि ग़ज़ल सां अहिड़ी कार कई आहे जीअं गुलाब जे नाज़ुक पनखड़ियुनि ते बम रखी छॾिजे। आख़ुंद गुल मोहम्मद हालाई खां निमाणे सिंधी ताईं जिन बि साहिब ज़ौक़ सिंधी शाइरनि ग़ज़ल लिखिया आहिनि, तिन मां घणाई अहिड़नि ग़ज़ल गो शाइरनि जी आहे जिन ग़ज़ल में बि नवाण पैदा करे शौक़ में उन में नवां तजुर्बा कया आहिनि। मोहतरम राम पंजवाणी ग़ज़ल बाबति राय ॾींदे लिखियो आहे त मूंखे अफ़सोस आहे त ग़ज़ल जे नाले में वीचारे ग़ज़ल सां जेके ज़्यादतियूं कयूं वियूं आहिनि से फ़न ऐं अदब जी बेहुरमती अरह ज़ोराई जे बराबरि आहे। हिते हिकु अहिड़े शाइर जे ग़ज़लनि जो जाइज़ो वठिजे थो जंहिं ग़ज़ल खे असली माना में ग़ज़ल रहण बि ॾिनो आहे त मवाद जे लिहाज़ खां उहा दिलकशी बि पैदा कई आहे जेका ग़ज़ल जी जान हूंदी आहे। वफ़ा नाथन शाही सिंधी सिंधी ग़ज़ल गो शाइरनि जे सिफ़े अवल में शुमार थींदड़ शाइर आहे जंहिं ग़ज़ल जे सभिनी पहलुअनि सां ख़ूब निभायो आहे। अचो त
वफ़ा जे ग़ज़ल में तशबीहूं ॾिसूं, को चैन सज़ा वांगुरु, को दर्द दवा वांगुरु, काफ़र थो थियां शायदि, को शख़्स ख़ुदा वांगुरु, बरसियो खां सराबनि ते सावण जी घटा वांगुरु, तन्हाई में सारोणी, काढ़े में हवा वांगुरु, गुलशन में वफ़ा आहे, सहरा में सदा वांगुरु। हिन ग़ज़ल में ॾिसबो त ॿिनि जुदा जुदा लफ़्ज़नि या शयुनि जे हिक ॿिए सां भेट करे तशबीह या तमसील जा मिसाल ॾिना विया आहिनि। हिक ॿिए ग़ज़ल जा चंद बंद बि पेश कजनि था, जिन में मुशबह ऐं हर्फ़ तशबीह जी सम्झाणी आहे। कुझु सुवालनि जियां, कुझु जवाबनि जियां, ज़िंदगी आह इंगी हिसाबनि जियां, मुंहिंजा जज़्बा नवनि मेकशन जा सनम, तुंहिंजा जलवा पुराणनि शराबनि जियां, हुसन वारनि जा रंगीन कोमल बदन, इश्किया शाइरी जे किताबनि जियां, मुंहिंजा ॻोढ़ा अवामी समात वफ़ा, हुन जो मुर्कूं सियासी ख़िताबनि जियां। वफ़ा जे शेर में कनाया जो इस्तेमालु, वहीं जॾहिं खां पेर पाए बाग़ में, वहीं जॾहिं खां पेर पाए बाग़ में, बाग़ थो पासा वराए बाग़ में, रंग ऐं ख़ुशबू जे पोयां रुली, पाण खे वेठसि वञाए बाग़ में। बंद अखियूं मौसमी गुल जूं वफ़ा, केर थो कपिड़ा मटाए बाग़ में, यावरी रोज़ लुटजनि थियूं नयूं उमेदूं, दिलि वॾेरे जी हवेली आहे। मथे बदन में बाग़ थो पासा वराए बाग़ में, पाण खे वेठसि वञाए बाग़ में, केर थो कपिड़ा मटाए बाग़ में, या दिलि ॼण त वॾेरे जी हवेली आहे। कनाया जा उम्दा मिसाल आहिनि। इहे रमज़ूं ऐं इशारा कनाया तौरु कुतबाणे ग़ज़ल खे सूंह बख़्शे सघारो बणायो वियो आहे। हेठि वफ़ा जे ग़ज़ल में मजाज़ मरसल जो नमूनो पेश कजे थो। ना ख़ुदानि खां बची वियो हुए वफ़ा, तुंहिंजी क़िस्मत में किनारा हूंदा, तुंहिंजे नेणनि जे उफ़क़ मां जे टुटा, मुंहिंजी क़िस्मत जा सितारा हूंदा। मजाज़ मुरसल जो मतिलबु आहे कंहिं लफ़्ज़ जी सची माना खे छॾे नई मजाज़ी माना कढणु। मथे ग़ज़ल में ना ख़ुदा जो ॿोड़ण वारो तस्वर ऐं सितारनि जे टुटण जो जी मजाज़ी माना वठणी पवंदी, जेको मजाज़ मुरसल जो हिकु नमूनो आहे। ख़ूबसूरत शाइर वसीम सुमरो लिखे थो, वफ़ा जी शाइरी जो असलूब उपरो न आहे, बल्कि उहो ॼातल सुञातल आहे। हुन जो सिंधी शाइरी जो तसलसल सां जुड़ाव आहे, जंहिं करे वफ़ा जूं तशबीहूं, तरकीबूं ऐं ओहञाण या अलामतूं मक़ामी आहिनि। इन करे ई उन्हनि में मिटी जो हुगाव आहे। वफ़ा जी मादरी ज़ुबान त पंजाबी आहे, पर छा त वठसि सिंधी ॿोली जो निजपणो आहे, जेको शहरनि में वसंदड़ सिंधी शाइरनि वटि बि न आहे, जेके वाहिद ऐं जमा जे सेगनि जूं बि टंगूं भञंदा आहिनि। पर वफ़ा जी निज सिंधी ॿोली जे तरकीबनि ऐं मुहावरनि या उन्हनि जे भरपूर इस्तेमाल ते हरू भरू हैरत बि न खाइणु घुरिजे, छो त वफ़ा जी पालना सिंध जे हवाउनि में थी आहे। हुन या उमिरि सिंधी माण्हुनि जे ॻोठाणे माहौल में घारियो आहे। उन करे हुन सिंधी सुरीली ॿोली खे मेड़े पंहिंजी शाइरी खे सोरहं सिंगार कराया आहिनि। अचो त संस शाइरी जो निज़ारो करियूं। भेलियो छो था गाह त नाहियां, नरम सही बेसाहत नाहियां, मां ॿुॾी वियसि त परवाह नाहे, तुंहिंजो ॿेड़ो त तारे छॾियुमि। हीअ सभु शेर बिना थोरा मिसाल आहिनि, पर उन्हनि में निज सिंधी ॿोली ऐं सिंधी माहौल जी ख़ुशबू आहे, जंहिंखे महसूसु करे वफ़ा जे सिंधियत वारे शऊर ते फ़ख़्रु अञा बि वधी वञे थो। हाणे प्रोग्राम में शामिलु करियूं था वफ़ा नाथन शाही जा ख़ूबसूरत ग़ज़ल। अखियूं मुंहिंजूं ऐं तुंहिंजा चारा हुआ, सफ़र में इहे ई निज़ारा हुआ, छो ॿेड़ी खे चाढ़े छॾी सीर ते, जॾहिं तुंहिंजे वस में किनारा हुआ। ॿिया बि त ॿोड़ा हुआ झंग में, रुॻो छो अकनि ते ई पारा हुआ। वया दिलि जे चश्मे ने ॻोढ़ा लड़ी, अखियुनि जा सभई खूह खारा हुआ। जॾहिं तुंहिंजी चोटी मथे कर खयो, न जोगी हुआ ऐं न ठारा हुआ। ॿुॾी वई जो कश्ती त ज़ाहिर थियो, वफ़ा कुन में बि किनारा हुआ। पंहिंजे वस में जॾहिं हयात हुई, तोखे हर मौत खां निजात हुई। ॾींहं जो बि न केरु ॾिसंदो हो, जंहिं ज़माने में तुंहिंजी राति हुई। हर गरेबा में मुंहुं विझी ॾिठमि, सीने सीने में तुंहिंजी ज़ात हुई। हर तरफ़ बेशुमार लाशा हा, जंग में जीत हुई न मात हुई। जे वफ़ा
प्यार को न पहुंचे हा, सख्त मुश्किल में मुंहिंजी ॾात हुई। मूंखे ॿोड़े न तार जा हाणे, यानी ॿीहर न मार जा हाणे, मुंहिंजे लुड़कनि सां पंहिंजे मुर्कनि सां नौजवानी गुज़ार जा हाणे। मुंहिंजो राहूं रुली वयूं आहिनि, पंहिंजो राहूं निहार जा हाणे। कोन तो वटि वरी वफ़ा ईंदो, खेसि ख़्वाबनि में सार जा हाणे। सितम जहिड़ा करम अफ़सोस आहे, सनम अहिड़ा कदम अफ़सोस आहे। खुटी पिया तुंहिंजो इस्तबदाद लिखंदे, मसूं कागर कलम अफ़सोस आहे। खिलण तोहमत रोअण इल्ज़ाम वांगुरु, ॾिसी कातिब जा कम अफ़सोस आहे। हमेशह खां सियाण सीबतनि खां लथा चरियनि जा चम अफ़सोस आहे। खुटो छा अमन जो ताणो ऐं पाणी, रुगो बरसनि था बम अफ़सोस आहे। वफ़ा फड़कनि था नालाइक हथनि में, मोहबत जा अलम अफ़सोस आहे। सख़्त बेपरवाह थींदो थो वञे, सख़्त बेपरवाह थींदो थो वञे, आदमी अलाह थींदो थो वञे। झंग जो हर जानवर भेली पियो, झंग जो हर जानवर भेली पियो, छो निंधड़ को गाह थींदो थो वञे। अक़ल हूंदे भी ग़लति सोची पियो, जान थी जांकाह थींदो पियो वञे। ज़ुल्म आहे मूंखे ऊंदह में रखी, पाण मेहरो माह थींदो थो वञे। इश्क जी सूरी ते लड़काए मूंखे, पाण छो वनवाह थींदो थो वञे। हुस्न आलमगीर थो महसूस थी, हर बशर जो चाह थींदो थो वञे। रोज़ थियूं सॾनी पयूं सूरियूं वफ़ा, ॼण त हक़ आगाह थींदो थो वञे। वफ़ा नाथन शाही पंहिंजे हिकु ग़ज़ल में लिखे थो, राज़िक तूं कमायां मां, ॿी कहिड़ी धूड़ पायां मां। माण्हू थी आओ माण्हू ते, माण्हू थी आऊं माण्हू ते, बंदूक कीअं हलायां मां। तूं मुंहिंजो लुड़क लुड़क आहीं, चश्मनि ते कीअं नचायां मां। कहिड़ी न ज़िंदगी आहे, रोई पियो खिलायां मां। हर को वफ़ा मां कक आहे, कहिड़ा ॻणी ॿुधायां मां। अकेलो पियो बर्फ़ वांगुरु ॻरी थो, मिलण जी तॾहिं बि न कोशिश करीं थो। तूं ख़ुदि पंहिंजे रस्ते जी दीवार आहीं, न अॻिते वधी थो न पुठिते वरी थो। चयोमांसि ईज़ाओ आ इश्क तुंहिंजो, चयाईं मूंखे छा करीं थो भरीं थो। बदन खे न सींगार माण्हुनि जी ख़ातिर, अखियूं पट ठहण जे बहाने खरीं थो। तूं लाड़ी न आहीं थरी आहीं शायदि, न तांगो तरीं थो न ऊनो तरीं थो। अलाए एतिरो हुस्न कंहिंखां वतो अथई, सरापा सनम बल्ब वांगुरु ॿरीं थो। जहनम रसीद आहीं उनजी बदौलत, वफ़ा जंहिंजे नाले वठण सां ठरीं थो। सकारे में बर्फबारी न कर सियारे में, जिस्म भूरो लिबास सकारे में बर्फबारी न कर सियारे में। जिस्म भूरो लिबास सकारे में बर्फबारी न कर सियारे में। जिस्म भूरो लिबास सकारे में बर्फबारी न कर सियारे में। अखिड़िन में थे तलाश कया, मुता अखिड़िन में थे तलाश कया। मुत
त अखियुनि में थे तलाश कया, मूं त अखियुनि में थे तलाश कया। लुड़क बीठा तुंहिंजे प्यारे में, बर्फ़बारी न कर सियारे में। लुड़क बीठा तुंहिंजे प्यारे में, बर्फ़बारी न कर सियारे में। जिस्म भूरो लिबास कारे में, बर्फ़बारी न कर सियारे में। जिस्म भूरो लिबास कारे में, बर्फ़बारी न कर सियारे में। साहन जी कशमकश आहे, साहन जी कशमकश आहे। चंद साहन जी कशमकश आहे, चंद साहन जी कशमकश आहे। जे पुछो ज़िंदगीअ जे बारे में, बर्फ़बारी न कर सियारे में। जे पुछो ज़िंदगीअ जे बारे में, बर्फ़बारी न कर सियारे में। जिस्म भूरो लिबास कारे में, बर्फ़बारी न कर सियारे में। जिस्म भूरो लिबास कारे में, बर्फ़बारी न कर सियारे में। जिस्म भूरो लिबास कारे में, बर्फ़बारी न कर सियारे में। जिस्म भूरो लिबास कारे में, बर्फ़बारी न कर सियारे में। बर्फ़बारी न कर सियारे में, बर्फ़बारी न कर सियारे में। इन्हीं ते अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। इन साॻे दुआ सां वसे भिट तुंहिंजे भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए जन। सिंध मुंहिंजी अमा, सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा, सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।